मीरे दुरु हाणे चाचे बहावल के मञाण ॾाढो मुश्किल है। हू तव्हां जी ॻाल्हि खे कॾहिं बि न टारींदो। दुरु तो ॾिठो कोन चाचा बहावल जे कुल्हे ते बख़्त जड़ो शैतान चढ़ियल हो। जेसी ताईं मां चाचा बहावल जे साम्हूं वञा उन शैतान चाचे बहावल जा कन ई भरे छॾिया हूंदा। हाणे चाचा बहावल पंहिंजा समूरा होश हवास विञाए वेठो हूंदो। हाणे तव्हां ई ॿुधायो उनखे केरु सम्झाईंदो? मुझा चाचा बहावल के हर हाल में राजी करणो ही पवंदो। जेकॾहिं चाचा बहावल राजी न थियो न त पोइ ना मां राणी खे वापसि वठी वञी सघंदुसि ना ही वरी मुंहिंजी भेण सोहणी मिलंदी। मीरे तूं यकीन कर त सोहणीअ खे असां अगवा कोन कयो। मूंखे त उन राति ई शक पइजी वियो जॾहिं असां ॻोठ में दाख़िल थियासीं ऐं असांजी का बि रस्ता रोक न कई वई। मूं उन महिल ई अंदाज़ो लॻाए छॾियो त नवाब असांजे पोयां का ॿी साज़िश छॾी आहे। तुंहिंजो मतिलबु आहे त राणी खे वठी वञण खां पोइ नवाब खान जा माण्हू मुंहिंजे घर में दाख़िल थिया ऐं अदी खे नवाब खान ही खणायो आहे। हाँ मीर, नवाब असां दोस्तन खे हिक ॿिए सां वेढ़ाए वो असांखे माराइण थो चाहे। वॾो कमीणो शख्स आहे वॾो। मूंसां हाणे चाचा बहाल खान खे तव्हां राज़ी कयो। जेसि ताईं बहाल खान राज़ी न थींदो तेसि ताईं विच वारा मसला हल न थींदा। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।